जाते तव्हां ॾिसो आहे मुकल्लफ आख़िर पर अवहना जो ख़र्चो अचे उड़े त लाज़मी तरह चवंदासीं तहदीस आहे उहा तहदीस जेका उमिरि फारूक थियल आहे। मूसा अलैहिस्सलाम जे माउ खे चयोसि खीर पीआरींदी रहो परवाह न कर, जॾहिं ज़ोर सम्झे त आयो आहे हुकूमत जो ॿार खणी वेंदा पेटी में विझी छॾे करे लोणी छॾे समुंड में दरिया में बसि परवाह न कर। इन रातू हुई लई असां हिनखे वरी मोटाए छॾिया कि सॼो असां हुनखे हुकुम कयोसीं तहदीस आहे न इहा ऐं आहे आकिल ॿार माईअ ॾे। ॿी तरह अलाह ताला फरमाए थो हवारीन रसूली हवारिन ते असां तहदीस कई थी चयोसीं मूं ते ईमान आणो मुंहिंजे रसूल ते अलाह ताला उन हवारिन सां ॻाल्हायो मन अंसारी अलाह काल हवारीन न अंसारुल्लाह फआमनत ताइफ़तुन व कफरत ताइफ़ा। उहे हवारी हज़रत ईसा अलैहिस्सलाम जा ताबेदार धोबी माण्हू हुआ धोबी घाट ते वीचारा लटड़ा धोंदा हुआ। ईसा अलैहिस्सलाम वेंदो उते तर्बण कंदो हुन सां ॻाल्हियूं ॿोलियूं कंदो मोमिन थी पिया वीचारा। रब ताला थो फरमाए त है न इल हवारी जी असां हिननि ते वही त ईसा अलैहिस्सलाम ॾे थींदो इहो फ़र्क़ु आहे। इहा तहदीस ई पोइ वही आहे उहो नबी ॾे हो गैर नबी ॾे ते कहिड़ो फ़र्क़ु अञा बि मूं ते बि ईमान आणियो मूं रसूल ई मुंहिंजे रसूल ते चए थो ख़ुदा हुन सां ॻाल्हायो न। इहा तहदीस आहे साईं हे मुकल्लफ आहे हिकिड़ी माई जो क़ुर में आयो ॿियो इन्हनि हवारीन जो क़ुर में आयो तहदीस जो मक़ाम पर इहे मुकल्लफ माण्हू आहे जवाबदार आहे वॾा कॾहिं गैर मुकल्लफ हूंदा आहिनि जीअं अलाह ताला ज़ोर अवहा रब अनितखिज़ी मिनल जिबाल बुयूता व मिन शजर व मिमा यारिशून पेहनि में वणनि में जबलनि में वञी घर बणाए असां वही कयोसीं माखीअ जे मखी ॾे वही जी माना इहो इल्हाम इहो इल्हामी वही आहे जो जेकॾहिं अकुल वारे ॾे आहे त उनखे तहदीस चइबो गैर अकल वारे ॾे आहे त पोइ इनखे बि वही चइबो पर इहो इल्हाम आहे। अञा टियों बि हिकिड़ो तरीक़ो आहे रब ताला जे तरफ़ां कल्ब जी तयारी इहो साइलाना तरीक़ो आहे। हुते सुवाल न हूंदो आहे जेको मथियूं ॿुधायोसीं सुवाल न हूंदो आहे माखी जे मख खे अलाह ताला वही कयो आहे सुवाल कोन्हे ऐं माईअ मूसा अलैहिस्सलाम जे मां ॾांहुं अलाह ताला जो हुकुम थियो इहो बि हुनजो सुवाल कोन हो। हवारीन अलाह ताला खां सुवाल कोन कयो पर अलाह ताला हुनखे फरमायो तामिनू बि वबि रसूली। हाणे हिते जेको अचे थो सुवाल जो मसइलो आहे इतक फरासत मोमिन फइन्नहु यंज़ुर बिनूरिल्लाह मोमिन जे सम्झ ऐं फरासत खां तूं लिहाज़ कजांइ छो त अलाह जे नूर सां ॾिसंदो आहे हुन पंहिंजी तबियत खे एतिरो अजागर ऐं साफ़ कयो आहे ऐं अलाह ताला जे ॾाढो पंहिंजो कासाई गदाई झलियो अथई जो अलाह ताला हुनजे हुन प्याले कल्ब जी में कासी इहो आहे नूर फरासत पंहिंजी हैसियत खे मथे रखणु। बहरहाल इहे जेके बि इल्हाम जा तरीक़ा ॿुधाया विया इहे अलाह ताला जे कुर्ब ऐं हुज़ूर जा मक़ाम आहिनि। इहो बि हेसे नम ॾहों मरतबो हिदायत जो बि अञा आहे एतिरो सिरातुल मुस्तक़ीम में 10 मरतबा थी था वञनि। उहो कहिड़ो आहे सचो ख़्वाब नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त दुरोय सालिहा जुज़ु मिन सितती में 40 जुज़न 46 नबीअ जे नबूअत जे 46 हिसनि मां ख़्वाब बि हिकिड़ो हिसो आहे। नबी साईं जन जी 6 महीना अॻु में हालत ख़्वाबनि लहण जी नबूअत खां अॻु में जन 39 वरी उमिरि थी त पोइ नबी साईं जन ख़्वाब लहणु शुरू कया अहिड़ा ख़्वाब जो सुबुह ते ज़ाहिर थी पवनि राति जो ॾिसनि सुबुह ते ज़ाहिर पोइ 6 महीना जॾहिं पूरा थिया त वही आहे इकरा बिस्म रब्बिकल ज़ी ख़लक़। ऐं हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन 13 साल मके मुकरम में गुज़ारिया 10 साल मदीने मुनव्वर में गुज़ारिया।
हर साल में थियूं 2 शशमायूं, पोइ 3 ॾींहंनि खे ॾियणो पवंदो त 46 शशमायूं थी पवंदियूं। इन हिसाब सां हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो 6 महीननि जो ख़्वाबु नुबूवत जे अरसे जे 46 हिसनि मंझां हिकिड़ो हिसो थी पियो। हिन जो मतिलबु ही न आहे त जंहिं शख़्स सचो ख़्वाबु लधो त उहो हिकु भाङे 46 हिसो न बि थी पियो, बल्कि हिन जो मतिलबु हीअ आहे त हुनजे तबो ते इस्लाम जी सिदाकत वारी बरकत जो 46 हिसो लथो। बाक़ी ईअं न, सचो ख़्वाबु लहणु वॾी बरकत आहे। इहो मतिलबु न आहे त सचो ख़्वाबु जंहिं लधो त नबूअत जो 46 जुज़ो हासिलु कयो, छाकाणि त जुज़ो जेको हूंदो आहे न शइ जो उन जिन सम्झणु हूंदो आहे, जुज़ो हूंदो आहे जिन सम्झणु, ऐं ख़्वाबु जेको आहे नबूअत जे जिन सम्झनि आहे। छो त ख़्वाबु वही मलक जो, नबूअत आहे वही इलाही मलक जो, अलाह जी तरफ़ां नाज़िल थियल, ऐं ख़्वाबु आहे बिना कंहिं मलक जे मलकूत जे तबियत जी सफ़ाईअ ते अलाह जी तरफ़ां इनाम। शइ जुज़ो तॾहिं थींदी आहे जॾहिं जिन सम्झणु हुजे। ख़्वाबु जिन्स नबूअत खां न आहे, तंहिं करे 1 भाङे 46 हिसो नबूअत जो न थिए। इहो इहदना सिरातल मुस्तक़ीम माना इहा आहे। बस 10 हिदायत जा तरीक़ा 10 यादि कबा